तो प्यारा दोस्तों असां हाणे वरी न्यूटन जो पहिरियों लॉ पढ़ियोसीं ऐं न्यूटन जो सेकेंड लॉ आहे 9th क्लास जो 3 चैप्टर जो असांजो हिन खां न्यूटन सेकेंड लॉ न्यूटन थर्ड लॉ सर्कुलर मोशन टाइप्स ऑफ फ्रिक्शन टाइप्स ऑफ फ्रिक्शन पे असांजो चैप्टर क्लोज थी पोइ असां चौथों चैप्टर आगाज़ कंदासीं ठीकु आहे हाणे असां न्यूटन सेकेंड लॉ ऑफ मोशन जेको आहे उहो छा थो चए ठीकु आहे when we apply the force to an object it produces acceleration in the same direction of force. न्यूटन जो ॿियो कानून चए थो जॾहिं बि असां कंहिं बि जिस्म में जॾहिं बि असां या नेचर पारां या फितरत पारां या कंहिं बि अमल पारां कंहिं बि का बि फोर्स जॾहिं ॿिए कंहिं ऑब्जेक्ट खे लॻंदी आहे ठीकु आहे न हाणे जीअं सपोज़ इलेक्ट्रॉन ते प्रोटॉन फोर्स लॻाईंदो आहे ठीकु आहे न पॉज़िटिव नेगेटिव असां नथा लॻायूं जॾहिं बि फोर्स लॻंदी आहे त उहो लॻातार उहो ऑब्जेक्ट छा कंदो आहे एक्सेलरेट कंदो आहे तेज़ी सां मूव कंदो आहे ऐं हुनजी डायरेक्शन जेका एक्सेलरेशन जी हूंदी आहे उहा हमेशह फोर्स जी डायरेक्शन सां हूंदी आहे ज़मीन हाणे जहिड़े ऑब्जेक्ट खे हाणे जीअं फ़र्ज़ु कयो ठीकु आहे न हाणे हेठि छो पियो अचे ग्रेविटी हाणे जीअं मां जीअं डायरेक्शन में फोर्स ॾींदुसि उन डायरेक्शन में तेज़ी पैदा थींदी एक्सेलरेशन पैदा थींदी ठीकु आहे न हाणे उहो ज़मीन खे सिज फोर्स ॾिए पियो ॿ फोर्स ॾिए पियो सेंट्रीपिटल फोर्स तहत गोल घुमे पई थी ऐं ॿियो झले बीहण वारी फोर्स जेको हिनखे बरक़रार रखी वेठा की मतिलबु हिकिड़ी ग्रेविटेशनल फोर्स ऐं ॿी सेंट्रीपिटल फोर्स जीअं सभु गोल घुमे थी ऐं ॿई सेम डायरेक्शन मौजूदु आहिनि री फोर्स न हुजे हा ज़मीन सां हिकु ॿियो परे थी वञे हा अहिड़ी रीति ज़मीन चंड खे गोल फोर्स ॾिए थो पाणी ते मतिलबु इहे जेको फोर्स उहा मालिक न पाणी ते जेकी ॿेड़ी आहे वग़ैरह जॾहिं टायर ऐं गाॾी जे विच में फोर्स हूंदी आहे मतिलबु जेके बि फोर्सिस आहिनि जॾहिं बि फोर्स लॻंदी आहे कंहिं बि ऑब्जेक्ट में उनमें एक्सेलरेशन पैदा थींदी आहे ऐं उहा एक्सेलरेशन जी डायरेक्शन फोर्स जी डायरेक्शन जहिड़ी हूंदी आहे जीअं डायरेक्शन में फोर्स लॻंदी उन डायरेक्शन में तेज़ी पैदा थींदी इहो न्यूटन जे ॿिए कानून जो ख़ुलासो आहे हाणे असां हुनजी मैथमेटिकल इक्वेशन कंदासीं ॾिसो मैथमेटिकल रिप्रेज़ेंटेशन मैथमेटिकल छाकाणि कंहिं चयो हुयो त इफ़ यू वांट टू टेल समथिंग इन फिज़िक्स विदाउट एन इक्वेशन इट मीन्स यू आर लायर मतिलबु जॾहिं बि तव्हां फिज़िक्स में कॾहिं बि का बि ॻाल्हि कयो पिया पर हुनजी का बि मैथमेटिकल तव्हां वटि वज़ाहत न आहे हिन जो मतिलबु तव्हां उहो कूड़ ॻाल्हाए रहिया आहियो ठीकु आहे मैथमेटिकल रिप्रेज़ेंटेशन चए पियो ही को बि ऑब्जेक्ट आहे पहिरियां विजुअल जेको छा था करणु चाहियूं असां हीअ ऑब्जेक्ट आहे हिन में जेका एक्सेलरेशन पैदा थिए थी एक्सेलरेशन उहा असल में फोर्स सां सिधी निस्बत रखे थी जेतिरी फोर्स ॾींदासीं उनमें ओतिरी तेज़ी पैदा थींदी उन एक्सेलरेशन जेका आहे सिधी निस्बत रखे थी फोर्स सां मीन्स एक्सेलरेशन इज़ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्स जेतिरी फोर्स वधंदी ओतिरी एक्सेलरेशन वधंदी जेतिरी फोर्स घटि थींदी ओतिरी एक्सेलरेशन घटि थींदी फोर्स ज़ीरो एक्सेलरेशन ज़ीरो इहो कान्हे पर हाणे ॿियो सुवाल हिते पैदा थींदो सर आइज़ैक न्यूटन जी ज़हन में सुवालु आयो ठीकु आहे न हाणे अगरि हिते फ़र्ज़ु कयो हीउ जेको ऑब्जेक्ट हुयो हिन खे मां फोर्स ॾिनी 10 न्यूटन छा ॾिनी 10 न्यूटन तेज़ी पैदा थी 5 सपोज़ 10 मीटर पर सेकेंड स्क्वायर
10 न्यूटन ॾियण सां 10 मीटर पर सेकंड स्क्वायर तेज़ी पैदा थी। सही आहे, वेल वेल एंड गुड थी वियो। पर अगरि फ़र्ज़ु कयो इहो बाल जेको मास आहे उन मास खे मां थोरो वधायो, छा मास खे छा कयो, छाकाणि हिते मास असांजो 1 किलोग्राम आहे, सपोज़ छा आहे 1 किलोग्राम, ठीकु आहे न। हिते मतिलबु मास जी का वैल्यू रखां थो जीअं ॾिसो सही, ठीकु आहे न। हाणे जीअं ॾिसो मां जेतिरी 10 न्यूटन फोर्स ॾिनी त 10 मीटर पर सेकेंड स्क्वायर एक्सेलरेशन निकिती जॾहिं मास 1 हुयो, ठीकु आहे न, 1 किलोग्राम। पर अगरि मां मास खे वधाए छॾियो, मास खे मां 5 किलोग्राम करे छॾियो, साॻियो ई 10 न्यूटन फोर्स ॾिनी, छा 10 मीटर पर सेकेंड स्क्वायर एक्सेलरेशन थींदी? सवाल आहे न। जीअं मास जी वैल्यू वधी, जीअं आप हाणे फ़र्ज़ु कयो मां इनखे मतिलबु थोरो हरकत ॾियां थो त इहे तेज़ी पैदा करे थी। अगरि मां लोही पेन हुजे, मास जो वधाए छॾियां, छा साॻी फोर्स ॾियण सां ओतिरी तेज़ी पैदा थींदी? न, हुन मास जे वधण सां तेज़ी घटिजे थी। माना हिन में इहा शर्त छा आहे, एक्सेलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्स, जिते मास छा हुजे, कांस्टेंट हुजे, मास छा हुजे, कांस्टेंट, मास में तब्दीली न अचे। अहिड़ी रीति ते एक्सेलरेशन इज़ इनवर्सली प्रोपोर्शनल टू द मास। पर हिते शर्त कहिड़ी आहे त फोर्स जेका हुजे उहा छा हुजे, कांस्टेंट हुजे, ठीकु आहे न। जेका कुवत हुजे उहा कांस्टेंट हुजे, ईअं न कुवत तब्दील थिए, हिते एक्सेलरेशन में तब्दील थींदी रहंदी, भले मास कांस्टेंट हुजे। हिन में 2 शर्तियूं आहिनि, एक्सेलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल फोर्स जॾहिं मास कांस्टेंट आहे, हिते मास कांस्टेंट रखियो आहे। एक्सेलरेशन इनवर्सली प्रोपोर्शनल मास जॾहिं फोर्स कांस्टेंट आहे, जॾहिं फोर्स कांस्टेंट जो मतिलबु आहे तब्दील न थिए। मतिलबु हाणे जेतिरी मां मतिलबु मास जेतिरो ई वधंदो ऑब्जेक्ट जो, तेज़ी ओतिरी घटि थींदी ईंदी। हीउ वॾो आहे, परे ॾिसो, हाणे लेंथ खे ॾिसो, हीउ ऑब्जेक्ट आहे, ऐं एक्सेलरेशन आहे एतिरी, ठीकु आहे न। हीउ ऑब्जेक्ट आहे त हीउ एक्सेलरेशन एतिरी, एक्सेलरेशन हिते घणी, हिते थोरी। हाणे हिननि ॿिन्हिनि इक्वेशन्स खे मिलायूं था, एक्सेलरेशन इज़ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्स, हीअ असांजी इक्वेशन न आहे, हीअ रिलेशन आहे। इक्वेशन खे चवंदा आहियूं जॾहिं विच में इक्वेलिटी साइन अचे, हीअ मैथमेटिक्स में हिनखे रिलेशन चवंदा आहियूं, ठीकु आहे न। हाणे असां हिनखे हाणे एक्सेलरेशन इज़ डायरेक्टली फोर्स, एक्सेलरेशन इनवर्सली प्रोपोर्शनल टू द मास, ये वन रिलेशन, ये सेकंड रिलेशन। combine these both relations, यानी एक्सेलरेशन इक्वल्स टू फोर्स अपॉन मास। हाणे ॾिसंदासीं अगरि मां हिनखे बंदि थो कयां त छा आहे, पहिरियों रिलेशन आहे, हिनखे बंदि थो कयां ॿियो रिलेशन आहे, जॾहिं अंगली हटायां थो त ॿई रिलेशन कंबाइन थी विया, ठीकु आहे न। पर हता के इवन हिते इक्वेशन न आहे, हीअ बि रिलेशन आहे। पर हाणे इन्हनि ॿिन्हिनि में शर्त छा आहे, फोर्स अगरि एक्सेलरेशन डायरेक्ट फोर्स जॾहिं मास कांस्टेंट आहे ऐं हुनजी मास जी वैल्यू छा हुजे, 1 हुजणु घुरिजे, तॾहिं साॻियूं ईंदियूं। अहिड़ी रीति जॾहिं एक्सेलरेशन इनवर्सली प्रोपोर्शनल फोर्स जॾहिं कांस्टेंट हिते छा आहे, फोर्स आहे, फोर्स छाजे बराबरि हुजे, 1 न्यूटन हुजे, तॾहिं रिलेशन मिलंदो। मतिलबु छा, एक्सेलरेशन इक्वल्स टू k इंटू एफ अपॉन m, ही कांस्टेंट आहे, ऐं हिन कांस्टेंट जी वैल्यू छा आहे, 1 थी अचे, कांस्टेंट जी वैल्यू छा आहे, 1 आहे, ऐं 1 मल्टीप्लाई बाय फोर्स त फोर्स थियो, 1 मल्टीप्लाई बाय फोर्स त फोर्स थियो। त हाणे असांजी कंदासीं त एफ अपॉन एम इक्वल्स टू एक्सेलरेशन, या एम डिवाइड में हेॾे वेंदो त एम इंटू ए इक्वल्स टू फोर्स। ही मशहूरु तरीन इक्वेशन आहे फिज़िक्स जी, मशहूरु तरीन, ऐं इक्वल्स टू MC स्क्वायर आइंस्टाइन जी मशहूरु तरीन इक्वेशन आहे, न्यूटन जी एफ इक्वल्स टू एम मशहूरु तरीन इक्वेशन आहे। ईअं त फिज़िक्स जो बाक़ाइदी बुनियादु आहे। हाणे ॾिसंदासीं मां यूनिट छा आहे, ही वेक्टर क्वांटिटी आहे, मास किलोग्राम, एक्सेलरेशन मीटर पर सेकेंड स्क्वायर, इहो बराबरि आहे 1 न्यूटन जे, छाजे
1 न्यूटन जी।